पुराणियुनि उम्मतुनि उहा बीमारी काहे पई आहे? साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ी बीमारी आहे? पाण फरमायो अल हसद, हसद जी बीमारी। अॻियूं क़ौमूं जेके हलाक थियूं, बर्बाद थियूं, अज़ाबनि में आयूं हसद जे करे। तव्हां में मां ॾिसां थो त उहा बीमारी काहे पई आहे? अल हसद ही अल हालिका। हबीबन करीमन फरमाए त हसद कूड़ींदड़ आहे। मां नथो चवां त वार कूड़ींदड़ आहे, पर अमलनि खे कूड़ींदड़ आहे। जीअं उस्तरो हूंदो आहे न, काकी वार मथे जा केॾा बीठल आहिनि, पर जे उस्तरो घुमायो त वार सभु लही वेंदा, माण्हू गंजो टिकण ठोड़ थी पवंदी। हबीबन करीमन इहो मिसाल ॾिनो आहे त जीअं उस्तरो वारनि खे कूड़े टिकण खे गंजो करे छॾींदो आहे, तीअं हसद माण्हुनि जा अमल सालिह जेके आहिनि उन्हनि खे ईअं कूड़े ख़तम करे छॾींदो। जेके निमाज़ूं पढ़ियईं, रोज़ा रखियईं, हज कयईं, ज़कातूं ॾिनईं, ख़ैरातूं कयईं, सालिह अमल कयईं, पर जेकॾहिं कंहिं मुस्लमान सां हसद रखे थो, साड़ रखे थो, त उनजी सॼी ज़िंदगी जा अमल चट थींदा। हबीबन करीमन फरमाए अल हसद याकुलुल हसनात कमा ताकुलुन नार अल हतब। जीअं बाहि काठियुनि खे साड़े जलाए छॾींदी आहे, तीअं हसद माण्हुनि जे अमलनि खे ईअं साड़े ख़तम करे छॾींदो। हाणे हिकिड़ो असां अमल कयूं कोन, इबादत पुॼे कोन, पर जे थोरो घणो कुझु कयूं था, चार चङाई जा कम, त वरी शैतान अचे इहे अंदर में इहे मर्ज़ विझे थो। उन मर्ज़नि जे करे उन जेके कुझु कयोसीं उहे सभु चट थी विया। मुंहिंजा दोस्तो, कंहिं बि मुस्लमान सां हसद न रखो, कंहिंसां बि साड़ न रखो, छो त हसद हिकिड़ी बाहि आहे। जे अॻिले ते पई त उनखे साड़ींदी, जे अॻिले ते न पई त पाण खे साड़े छॾींदी। हसद वारो माण्हू पियो सड़ंदो, पियो जलंदो, पियो पचंदो। इहा बाहि आहे न, इहो अज़ाब आहे। तंहिंजे करे जंहिंखे बि अल्लाह नवाज़ियो आहे, जंहिंखे रब इज़त ॾिनी, कंहिंखे माल ॾिनो, कंहिंखे इल्मु ॾिनो, कंहिंखे कुर्सी ॾिनी, कंहिंखे सुठा कपिड़ा ॾिना, खीर ॾिना, पुट ॾिना, इहो त वंड रब जो आहे। इहा विरासत अल्लाह जी आहे। असीं छो कंहिंसां हसद रखूं? असीं छो कंहिंसां सड़ूं? भई हुनखे अलाह ॾिनो आहे, भली अलाह वधाए ॾिए, अलाह मूंखे बि ॾिए थो, हुनखे ॾिनो अथई मूंखे बि ॾिए थो। हेॾे वियासीं गोलाड़ची जे पासे ॾे, हुते हिकिड़े माण्हू जी ॻाल्हि ॿुधायूं मूंखे। उहो माण्हू ॾेखारियूं, सुहारी माशाल्लाह वॾी हुजे बि पंहिंजो कंहिं सिलसिले सां को फ़क़ीरी जे हिन में। हिकिड़े माण्हू जी पोख बीठी हुई सारियुनि जी, सुठो फसल बीठो, राति जो वञी उनखे शाख थींदी आहे न, उनखे वञी उनजी पटड़ी टोड़ी, शाख जो रस्तो हूंदो आहे न गाॾियूं वाॾियूं हलण जो, उनखे वञी कटे, उनखे घारो हयईं, उनजी फसल सॼो ॿुॾी वियो। सुबुह जो वञनि त रुॻे पाणीअ में पलांद पिया नज़र अचनि फसल जा, बाक़ी फसल सॼो ॿुॾी वियो। पुछा कयूं भई कीअं कयो, कीअं ॿोड़ियो? वञी ॾिठूं त ही त खंडु हथ जो लॻल आहे, ओडर सां सॼी शाख जी पटड़ी वञी कंहिं कटी आहे। जांच कयूं, पुछा गाछा कयूं, ख़बर पई त उन सुहारी वारे उन कयो। उन खां पुछूं त भई तो छो हे कयो? चई मां हितां शाम जो लंघियुसि त हिन जो फसल एॾो बीठो हुजे, हेॾा संग ई हवा ते लुटनि पिया, मूंखे बाहि लॻी। हिन जो हेड़ो सुठो फसल थियो।
मुंहिंजो फज़ल थियो ई कोन्हे, हिन जो अहिड़ो भलो फसल थियो आहे, मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती, हसद थियो मुंहिंजे अंदर में। पोइ सोमाणी निमाज़ पढ़ियमि, निमाज़ पढ़ी वञी सुतुसि, पर सोचां पियो, सोचां फिक्र इहो यार मुंहिंजो फसल बि सुठो न थियो, फलाणे जो बि सुठो न थियो, फलाणे जो, हिन जो अहिड़ो भलो थियो आहे। सुतुसि पर मूंखे निंड न आई, बत्ती बत्ती बत्ती, राति जो अधु राति थी वई, निंड न आई। पोइ आख़िर उथियुसि, कोडर खयमि, वञी हिनखे घारो। अल्लाह, हसद केॾी बुरी बला आहे। हिकिड़ो माण्हू काबे जो तवाफ़ पियो करे, रोए पियो, दुआ पियो घुरे पियो, वरी उनजे पुठियां उहो बि रोंदो अचे, दुआ घुरंदो अचे, हिकिड़ो ॾींहुं, 2 ॾींहं, 3 ॾींहं उनजे पुठियां पुठियां। आख़िर उन अॻे माण्हू उनखे पुछियो, भई ॻाल्हि छा आहे, टियों ॾियारो आहे मुंहिंजे पुठियां थो हली पियो, बोकट करे रोई पियो थो, ॻाल्हि छा आहे, मसलो तोसां छा आहे? 3 ॾींहंनि खां वठी पियो थो चवाए, ए अल्लाह, ए मुंहिंजा रब, मुंहिंजी दुआ क़बूल न कई त हिन जी बि न क़बूल कजे। 3 ॾींहंनि खां वठी इहो रोए पियो, बोकट करे, बरडोट करे, ऐं दुआ इहा पियो घुरे त मौला हिन जी दुआ क़बूल न कई। अस्तग़फिरुल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। इहा बातिनी बीमारी आहे, मर्ज़ आहे, रूहानी मर्ज़ आहे इहो हसद। अल्लाह सिंह जल्ल शानो शल हर मुसलमान खे महफूज़ रखे हसद जी बीमारी। जॾहिं तव्हां पंहिंजे अंदर में महसूस कयो कंहिं ॾांहुं को साड़ या हसद, त पोइ इहा ॻाल्हि सोचियो त हुनखे जा बि शइ मिली आहे अल्लाह जो फ़ैसिलो आहे। तव्हां उन सां नथा सड़ो, पर ख़ुदि अल्लाह जी ज़ात सां तव्हां तकरार था रखो त हिनखे छो ॾिनई। कंहिंखे घटि, कंहिंखे वधि, कंहिंखे इज़त, कंहिंखे दौलत, कंहिंखे शोहरत, जो कुझु मिले थो इहो फ़ैसिलो अल्लाह जो। सम्झो था, अल्लाह जे ॾिने ते कॾहिं बि अरहा न थींदा कयो। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे अंदर में कंहिंसां हसद महसूस थिए त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, इन जो तकरार कयो। एसी ताईं तकरार कयो जो उहो अंदर मंझां ख़लश निकिरी वञे। पर उनखे अंदर में तव्हां जाइ ॾींदो, सोचींदो, गौर फिक्र कंदो त इहो पंहिंजो बूटे मंझां वण थी वेंदो, तनावर दरख़्त थी वेंदो हलियो हसद जो। कंहिं बि मुसलमान सां हसद, बुग़्ज़, कीनो न रखंदा कयो। दिलियूं साफ़ हुजनि। सुबुह जो उथो त हर मुसलमान खां तव्हांजी दिलि साफ़ हुजे। राति जो सुम्हो बिस्तर ते त दिलि खे साफ़ करे पोइ सुम्हंदा कयो। जेकॾहिं हसद रखियो न त हुनखे नुक़सान न थींदो, नुक़सान उन हसद वारे जो पंहिंजो आहे। उहो पाण खे जलाईंदो, पाण खे ॻारींदो, पाण खे मारींदो, पाण खे साड़ींदो। अल्लाह ताला जा फ़ैसिला अटल है, जंहिंखे जेको रब खे ॾियणो आहे सो ॾिनई, लोह महफूज़ में जंहिंजे लाइ जेको लिखियल आहे सो हुनखे मिलणो आहे, मिलंदो। इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे, हिनखे केरु रोके सघे। अल्लाह ताला जल्ल शानो शल असांखे हसद खां बचाए ऐं मुसलमाननि सां मुहबत नसीब फरमाए, ख़ैर पाई।